बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम तमाम व्यूअर्स, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं जी खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अॼु जेकॾहिं असां अॼु जी डेट ॾिसूं था त 13 डिसेंबर आहे ऐं 10 जमादुल सानी आहे। जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं जुमे जे ॾींहं जूं खोड़ सारियूं अव्हां सभिनीनि खे मुबारकूं हुजनि। जुमे जो ॾींहुं यकीनन हिकिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं थिए थो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत पाण सभिनीनि जो स्केजुअल हूंदो आहे। हूअं मूंखे महसूसु ईअं थींदो आहे, हमेशह ई मां ज़िक्र कंदी आहियां त जुमे जो ॾींहुं थोरो नंढो लॻंदो आहे, पर ख़ूबसूरत हिकिड़ो पंहिंजो स्केजुअल हूंदो आहे त उन ॾींहं खे असां इस्लामिक हवाले सां ईद मिसल बि क़रार ॾींदा आहियूं। एक्टिविटीज़ थोरियूं डिफरेंट हुजनि थियूं जुमे जे ॾींहं जूं, त उनजे करे बि इहो ॾींहुं पाण सभिनीनि खे सुठो लॻंदो आहे। ऐं पूरे मुंहिंजे स्केजुअल में वीकली जेको मूं वटि स्केजुअल मौजूदु हूंदो आहे उन में हीउ जेको प्रोग्राम हूंदो आहे थोरो अलॻि सां हिन जो सेटअप हूंदो आहे ऐं इस्लामिक हवाले सां प्रोग्राम खे मां कंडक्ट कंदी आहियां। नंढा ॿार ऐं उहे असां वटि यंगस्टर्स जेके सुठियूं नातूं पढ़नि था, नातिया कलाम पढ़नि था, सुठे आवाज़ जा मालिक आहिनि ऐं किरत सुठी करे रहिया हूंदा आहिनि, यानी इस्लामिक हवाले सां उन्हनि जेका एजुकेशन हूंदी आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे, त उन्हनि खे भरपूर मौक़ो ॾींदा आहियूं। मूं कल्ह कुझु आर्टिकल्स ते नज़र विधी पे ऐं कुझु डिफरेंट टॉपिक्स ते मूं थोरो पढ़ण जी कोशिशि कई पे। हिकु शइ ॾाढी सुठी दिलि सां लॻी ऐं उन बाबति तव्हां सां मां शेयर ज़रूरु करणु चाहींदमि। असां पंहिंजी पूरी जा पूरी रूटीन में ज़िंदगी जो हिकिड़ो को अहिड़ो में बि हिसो ईंदो हुजे जिथे असांखे यादि ईंदो हुजे त असां पंहिंजे लाइ ॾाढा इम्पॉर्टेंट आहियूं। काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि, नो डाउट, घणा सारा मामलात हूंदा आहिनि ऐं घणा सारा मसइला बि हूंदा आहिनि ऐं हर मसइले खे तव्हांखे सॉल्व बि करिणो हूंदो आहे जेकॾहिं तव्हां ज़िंदगी खे आसान बणाइणु चाहींदा आहियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाण सभु चाहींदासीं त जेको मसइलो असां वटि दरपेश अचे थो उनखे पाण सुठे तरीक़े सां हल करण जी कोशिशि कयूं, पर किथे न किथे पंहिंजी ज़ात विसरी वेंदी आहे। अॼु जॾहिं जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते असां इबादतुनि जी ॻाल्हि कयूं था, नमाज़ुनि जी ॻाल्हि कयूं था, रोज़े जी ॻाल्हि कयूं था, सुठे तरीक़े सां असां चाहियूं था त इबादतूं कयूं। इंसानु पाण जेसीं ताईं मुतमईन न आहे त पोइ उहे इबादतूं ऐं उहो जेको वक़्तु गुज़ारे रहियो हूंदो आहे इंसानु, छा उन में मुतमईन थींदो आहे? मां नथी सम्झां। सो तमामु मामलात में जॾहिं इंसानु पंहिंजो पाण खे विसारे थो त इहो वॾो ज़ुल्म आहे। सो पंहिंजो पाण ते ज़ुल्म करण खां जेकॾहिं पंहिंजो पाण खे बचाइजे त ख़ूबसूरत ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो पाण खे सुठो वक़्तु ॾिजे। खोड़ सारियूं नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हियूं कंदासीं ऐं असां नातिया कलाम बि ॿुधंदासीं प्रोग्राम में। ऐं जी सुबुह महिराण प्रोग्राम में भरपूर सहकार मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जो, ऐं डॉन टी वारनि जो चवणु आहे त तव्हां डॉन टी जो पैक वठो ऐं टोकन वसीले 1 लख बि तव्हां खटे सघो था। सो यस, प्रोग्राम में सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट्स जो ऐं गाला बिस्किट्स जे लाइ चयो वञे थो त मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ख़ालिस बेज़े कणिक सां तयारु थियल बहितरीनु ज़ाइके वारो बिस्किट आहे ऐं अव्हां उहो कंहिं बि इज़ीली शॉप तव्हांखे मिली वेंदो, वठी सघो था। सुबुह सुबुह जो वक़्तु हुजे ऐं चांहि जो कप हूंदो आहे त यकीनन मॉर्निंग एनर्जेटिक ज़रूरु थींदी आहे। मूंखे नाहे ख़बर त केतिरा असांजा व्यूवर्स हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहिया आहिनि ऐं मूंखे इहा बि ख़बर न आहे यकीनन तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे, पर यस जेकॾहिं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया त आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तव्हां असांखे वक़्तु ॾियो पिया, तव्हां असांखे टाइम ॾियो पिया ऐं जी प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर पिणु हली रहियो आहे, तव्हां उहो डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। अॼु जे प्रोग्राम में ॿुधाए चुकसि त असां स्पेस ज़रूरु ॾींदा आहियूं ॿारनि खे ऐं उन्हनि नौजवाननि खे जिन जो आवाज़ु ख़ूबसूरत हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां स्क्रीन जो हिकिड़ो सुठो चङो ख़ासो असरु पवंदो आहे ज़हननि ते ऐं तरबियत में स्क्रीन जो हिकिड़ो सुठो हथु ज़रूरु थिए थो। स्कूल्स में हिकिड़ी पंहिंजी तरबियत, घरनि में हिकिड़ो पंहिंजो माहौल ऐं उनखां पोइ जेको आहे सो असांजे मुआशिरे में जेके शयूं हलनि पियूं, जिथे जिथे बि जेका शइ ॾिठी वञे पई उनजो हिकिड़ो असरु ज़रूरु ज़हननि ते थिए थो। सो हिन प्रोग्राम में मुंहिंजी सिर्फ़ु न पर असांजो डायरेक्टर पोयां वेठल आहे भाउ ख़ालिद ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु प्रोग्राम मैनेजर आहिनि, सभिनीनि जी पूरी टीम जी कोशिशि हूंदी आहे त असां जेको आहे सो सभिनीनि खे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु ॾियूं। ऐं जॾहिं ॿार परफॉर्म कंदा आहिनि किथे कंहिं मंच ते वञी करे त उन्हनि जो कॉन्फिडेंस ॾाढो डेवलप थींदो आहे। दुनिया में ॿार जे कॉन्फिडेंस ते कमु कयो वेंदो आहे, उनजी क्रिएटिविटी ते कमु कयो वेंदो आहे, उनजी माइंड मैपिंग ते कमु कयो वेंदो आहे
जॾहिं उहो रिलैक्स थी हिकिड़ो क्रिएटिव ॿारु हिकिड़े सुठे माहौल मां गुज़रंदो आहे। रिलैक्स चवण जो जेको हीउ वर्ड इस्तेमालु कयो हुन जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जे मथां बोझ न हूंदो आहे, उन्हनि जे मथां हिकिड़ो प्रॉपर परफेक्ट स्केड्यूल उन्हनि जे मथां लागू न थियलु हूंदो आहे त हीउ करिणो आहे ऐं रोबोटिक लाइफ गुज़ारणी आहे। न, थोरो रिलैक्स छॾियो वेंदो आहे ॿार खे, उनखे बि ॾिठो वेंदो आहे त उहो छा करणु चाहे थो, हुनखे बि आज़मायो वेंदो आहे त उहो कहिड़ी फील्ड में सुठो कुझु करे सघे थो। सो यस, हिनखे कनेक्ट ईअं कंदसि त मोकलूं थियण वारियूं आहिनि ऐं स्कूल्स जो हिकिड़ो पंहिंजो एनवायरमेंट, पर घर में जेकॾहिं ॿारनि खे तव्हां सुठो एनवायरमेंट ॾींदव त यकीनन अव्हांजा ॿार कुझु सुठो परफॉर्म ज़रूरु करे सघंदा। सो यस जी, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं पहिरीं सीट ते मूंसां गॾु दुरेश शहवार जमील मौजूदु आहिनि। दुरेश शहवार में आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं? अल्लाह का शुक्र, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह। दुरेश शहवार बहुत प्यारी लग रही हैं और मैंने आपकी आवाज़ भी सुनी, माशाल्लाह से खूबसूरत प्यारी आवाज़ है ऐं ॿुधंदासीं दुरेश शहवार खे ज़रूरु जी। असां सां अॻियां सीट ते मौजूदु आहे मोहम्मद अली ऐं मोहम्मद अली सां उनजो भाउ मौजूदु आहे मोहम्मद सखी। ॿिन्हिनि जो आवाज़ु ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत ॿिन्हिनि जो आवाज़ु आहे, ॾाढी सुठी कोशिशि कंदा आहिनि ऐं पेयर में मुंहिंजे ख़्याल सां त असांजी सिंध धरती, असांजी सुहारी धरती खे इहा धरती यकीनन भाॻनि वारी धरती आहे। असां मौलूद जी जेकॾहिं उहा ॾिसूं था न शुरूआति में हमेशह पेयर में मौलूद पढ़ियो वेंदो आहे ऐं उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो शुरूआति असां कंदासीं मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी खां। जी बिस्मिल्लाह कयो, हमद बारी ताला ॿुधणु चाहींदासीं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा। मुते पंहिंजा खजाना खोल खणी बीठो दर ते आया झोल खणी। मुते पंहिंजा खजाना खोल खणी बीठो दर ते आया झोल खणी। ढक मुँह जूंढिलायूं ढोल खणी, ढक मुँह जूंढिलायूं ढोल खणी। तो अर्ज कया हर वार खुदा। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा। तेरो कह जे दर न वञा थी सवाली कह जे घर न वञा। तेरो कह जे दर न वञा थी सवाली कह जे घर न वञा। हली भोतारन जे भर न वञा, हली भोतारन जे भर न वञा। तो तकलीफ़न मां तार खुदा। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा। कर कबूल दर सजे अर्ज़न खे पढ़ तुझे सदाई फर्ज़न खे। कर कबूल दर सजे अर्ज़न खे पढ़ तुझे सदाई फर्ज़न खे। खत्म अब्दुल हलीम जे मर्ज़न खे खत्म देहन जा दातार खुदा। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा। गम दर्द समूरा टार खुदा कर मुँह जो तू बेड़ो पार खुदा।
माशाल्लाह जी माशाल्लाह, ख़ूबसूरत, तमामु सुठो आवाज़ु ऐं सुठो कॉम्बिनेशन ऐं सुठी यूनिटी। अच्छा भला माइक खणो ऐं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि प्रैक्टिस केतिरी कंदा आहियो? जेॾी महिल ख़बर पवंदी आहे उन खां पहिरियों करे वठंदा अच्छा। आहियूं। 2-3 दफ़ा हिकिड़े नात या हमद वग़ैरह जेको बि हूंदो आहे उनखे दोहराईंदा आहियूं। प्रैक्टिस अच्छा। इहा थी वेंदी आहे। माशाल्लाह जी, किथे बि मीन्स परफॉर्म करिणो हूंदो आहे त हिकु ॾींहुं पहिरियां प्रैक्टिस कंदा आहियो। जी रोज़ जी बुनियाद ते पढ़ंदा आहियो? जी रोज़ जी बुनियाद ते सुबुह जो या राति जो प्रैक्टिस हिकु ॿिनि नातनि वग़ैरह खे कंदा रहंदा आहियूं जीअं अच्छा। आवाज़ु हलंदो रहे। ज़बरदस्त। पोइ सुबुह जो तव्हां स्कूल वेंदा हूंदव, पोइ प्रैक्टिस कीअं हलंदी आहे? सुबुह जो असां निमाज़ जे लाइ उथंदा आहियूं, निमाज़ पढ़ी क़ुर शरीफ़ पढ़ी पोइ थोरो नातनि जी प्रैक्टिस कंदा आहियूं। अच्छा। स्कूल में बि पढ़ंदा आहियूं सुबुह जो। सही। सो कहिड़ी क्लास में पढ़ो था? क्लास जो बि मां पुछां। असां 9th में। 9th में पढ़ो था, माशाल्लाह जी ज़बरदस्त। ऐं मुंहिंजे ख़्याल सां असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे, नंढिड़ो ब्रेक आहे। अच्छा पहिरीं फ़ोन कॉल खे आउं रिसीव कंदसि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम। जी तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? कॉल ड्रॉप थी चुकी आहे, को मसइलो न आहे, तव्हां ॿिए दफ़ा बि कॉल करे सघो था, ट्राई करे सघो था ऐं मां कोशिशि कंदसि तव्हांखे शामिलु कयां प्रोग्राम में। ऐं जी वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सुबुह मेहराण प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट्स जो। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढिड़ो ब्रेक आहे, वरी जल्दी सां कंटिन्यू कयां थी अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी ॿीहर अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं असां वटि दुरेशवार जमील मौजूदु आहे जंहिंजो पिणु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, सुठो आवाज़ु अथसि। उनजी नात ज़रूरु ॿुधंदसि, प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदसि। सुबुह मेहराण प्रोग्राम सां सहकार कंहिंजो मौजूदु आहे, ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि। डॉन टी ठाहिण वारनि जो जी भरपूर सहकार मौजूदु आहे सुबुह मेहराण में। ऐं डॉन टी वारनि जो चवणु आहे त अवां डॉन टी जो पैक वठो ऐं टोकन वसीले अवां 1 लख खटे सघो था। ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट्स जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। सो घणो टाइम नथी वठां, मां दुरेशवार जी तरफ़ मूव करणु चाहींदमि। जी दुरेशवार, नाता कलाम सुनना चाहेंगे? नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, हमारा या रसूल अल्लाह। नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, हमारा या रसूल अल्लाह। हमें तो आप ही का है सहारा या रसूल अल्लाह, सहारा या रसूल अल्लाह। खुदा जब तुमसे फरमाएंगे लाओ अपनी उम्मत को या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। खुदा जब तुमसे फरमाएंगे लाओ अपनी उम्मत को हमारी तरफ भी कर देना इशारा या रसूल अल्लाह, इशारा या रसूल अल्लाह। हूँ सर से पाँव तक डूबा हुआ गम के समंदर में या रसूल अल्लाह,
حبیب اللہ ہوں سر سے پاؤں تک ڈوبا ہوا غم کے سمندر میں نہیں آتا نظر کوئی کنارہ یا رسول اللہ کنارہ یا رسول اللہ اور تڑپتا ہے یہ دل میرا ترستی ہیں میری آنکھیں یا رسول اللہ یا حبیب اللہ تڑپتا ہے یہ دل میرا ترستی ہیں میری آنکھیں بلا لو اب مدینے میں خدا را یا رسول اللہ خدا را یا رسول اللہ اور دم آخر ذرا شہوار پر اتنا کرم کرنا یا رسول اللہ یا حبیب اللہ دم آخر ذرا شہوار پر اتنا کرم کرنا کہ اس کے لب پہ ہو کلمہ تمہارا یا رسول اللہ تمہارا یا رسول اللہ نہیں ہے کوئی دنیا میں ہمارا یا رسول اللہ ہمارا یا رسول اللہ. سبحان اللہ سبحان اللہ. خوبصورت نعتیہ کلام. کال ریسیو कंदसि पहिरीं. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम मैडम. मैडम मैं दो तीन बातें पूछना चाहता हूँ आपसे. तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? उर्दू में बात करना चाहता हूँ. कह रहा ये प्रोग्राम बहुत अच्छा प्रोग्राम है और बहुत जबरदस्त प्रोग्राम चल रहा है, लेकिन बहुत नेकी का काम है. लेकिन मैं एक बात करना चाहता हूँ, और ये तो पर्दा जायज है, आप लोग पर्दा क्यों नहीं करते हो जो टीवी की तरह हम आते हो? अच्छा जी, थैंक यू. आप प्रोग्राम देख रहे हैं और जी रोज़ की बुनियाद पे प्रोग्राम देखते हैं या जुम्मे का प्रोग्राम ज़्यादा अच्छा लगता है? अच्छा जी, असां अव्हांखे न्यू कोई नात ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं जेकॾहिं असां वटि टाइम आहे त पहिरियां असां नात जी तरफ़ अॻियां हलूं. सो यस, तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं. छा ॿुधाईंदव? जी, का नई आहे तव्हां वटि? जी न्यू आहे कोई नातिया कलाम? जी बिस्मिल्लाह कयो. कंहिं ॻाल्हि जी कॾहिं न ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी कॾहिं न ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी. जॾहिं मोहम्मद पाक जा आहियूं तॾहिं त थियो वध यार भलायूं. जॾहिं मोहम्मद पाक जा आहियूं
कॾहिं त थियो वध यार भलायूं ॿीणीअ सां त थी रहमत रबी ॿीणीअ सां त थी रहमत रबी जिए नबी सदा जिए नबी जिए नबी सदा जिए नबी कबर हशर में कोन छॾींदो सजण गुनहगारनि खे सॾींदो कबर हशर में कोन छॾींदो सजण गुनहगारनि खे सॾींदो उम्मत क़यामत में बख्श भी उम्मत क़यामत में बख्श भी जिए नबी सदा जिए नबी जिए नबी सदा जिए नबी सल्लेला जी तस्बीह पढ़ भी निस्बत मोहब्बत सोबत रख भी सल्लेला जी तस्बीह पढ़ भी निस्बत मोहब्बत सोबत रख भी गोहर जे दर जी गुलामी ॾिबी गोहर जे दर जी गुलामी ॾिबी जिए नबी सदा जिए नबी जिए नबी सदा जिए नबी इदरिसा उम्मीद आई सुमिरा थींदई सोली सणाई इदरिसा उम्मीद आई सुमिरा थींदई सोली सणाई पोशाक जन्नत जी पहर भी अला पोशाक जन्नत जी पहर भी जिए नबी सदा जिए नबी जिए नबी सदा जिए नबी कंहिं ॻाल्हि जी कॾहिं न ॻणती कबी कंहिं ॻाल्हि जी कॾहिं न ॻणती कबी जिए नबी सदा जिए नबी जिए नबी सदा जिए नबी अल्लाह जी माशाल्लाह माशाल्लाह ऐं ॾाढी सुठी चूंड ऐं सुठो आवाज़ु ख़ूबसूरत आवाज़ु असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ सुबुह महिराण प्रोग्राम सां नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जो ऐं डॉन टी ठाहिण वारनि जो चवणु आहे त तव्हां पैक वठो डॉन टी जो ऐं टोकन वसीले 1 लख तव्हां खटे सघो था ऐं गाला बिस्किट्स जो बि सहकार मौजूदु आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला नंढो ब्रेक आहे वरी कंटिन्यू कयां थी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम में ऐं सुबुह महिराण प्रोग्राम सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जी ऐं गाला बिस्किट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ऐं दुरेशवार हिन तरफ़ मौजूदु आहे सो मां चाहींदसि त अॼु असां पूरो जो पूरो टाइम दुरेशवार खे ॾियूं मोहम्मद अली खे ॾियूं मोहम्मद सखी खे ॾियूं ऐं असां नातिया कलाम ॿुधंदा रहूं सो यस दुरेशवार छा ॿुधाईंदव शरीफ जी बिस्मिल्लाह कीजिए मदीने से बुलावा रहा है मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा आ रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है और यहाँ मर्जी नहीं चलती किसी की यहाँ मर्जी नहीं चलती
مدینے والا ہی بلوا رہا ہے، مدینے والا ہی بلوا رہا ہے، اور عجب ہے گنبدِ خضرا کے جلوے، عجب ہے گنبدِ خضرا کے جلوے، نگاہوں کو خدا یاد آ رہا ہے، نگاہوں کو خدا یاد آ رہا ہے، اور نوازوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، نوازوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، میرا دل بھی تو اپنے ساتھ لے جا، میرا دل بھی تو اپنے ساتھ لے جا، اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، اور یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، یہ چکی فاطمہ کی چل رہی ہے، زمانہ جن کا لنگر کھا رہا ہے، زمانہ جن کا لنگر کھا رہا ہے، اور شہوار بے نوا زہرا کے صدقے، شہوار بے نوا زہرا کے صدقے، زمانے بھر میں عزت پا رہی ہے، زمانے بھر میں عزت پا رہی ہے، مدینے سے بلاوا آ رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے۔ خوبصورت خوبصورت نعتیہ کلام اور خوبصورت انداز آپ کا، بہت خوبصورت آواز آپ کی ماشاءاللہ سے۔ درشوار ہم آگے بڑھیں گے۔ محمد علی اساں ساں گڈ موجود ہے، ऐं जी मोहम्मद सखी असां सां गॾु मौजूदु आहे। सो असां उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। ऐं चयो वेंदो आहे त दुरूद पढ़कर अगर कोई इब्तिदा न करे उसे फिर चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा न करे, और खुदा का ज़िक्र करे ज़िक्र मुस्तफ़ा न करे, मेरे मुंह में हो ऐसी ज़ुबान खुदा न करे। सो दुरूद शरीफ़ पढ़ी ऐं तव्हां नातिया कलाम ॿुधायो। हींअर असां शाह साईं जी ॿुधंदासीं। ठीक है, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। परचन शाल पवार ढोला मारू मूसा, परचन शाल पवार, परचन शाल पवार ढोला
मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार मुँह मेरी आई मर्द उमिया मुँह मेरी आई मर्द उमिया इन सैण सतार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार पाए आयुष पांध में मिया पाए आयुष पांध में मिया अगण 1000 ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार अदियूं शाह लतीफ चैमिया लालो लाल लतीफ चैमिया सतर काज सतार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह तव्हांजी प्रैक्टिस मूंखे लॻे पियो अॼु वाक़ई ॾाढी सुठी आहे माशाल्लाह सां अच्छा स्कूल में तव्हां माइक खणिजो ऐं थोरो घणो गॾोगॾु कचहरी बि त कयूं न स्कूल में एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि जी जी एक्स्ट्रा हूंदियूं आहिनि असां हे माना जेके हूंदियूं आहिनि वाइज़ वग़ैरह हिन जो असांखे शौक़ु स्कूल हाणे विधो हुयो पोइ वरी डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिब जी फरमाइश हुई त ॿीहर अचो त शाह साईं जी वाई पढ़िजो हिन जे करे असां पढ़ी स्कूल में घणी एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि जीअं कल्ह हुयो कॉम्पिटिशन लतीफ़ शनासाई जो अच्छा या स्टीम प्रोग्राम्स एग्ज़िबिशन वग़ैरह थींदा रहंदा आहिनि ऐं परफॉर्म तव्हां कंदा आहियो क्लास टीचर सिलेक्ट कंदा आहिनि हाणे त ख़बर पइजी वई हूंदी न त मोहम्मद सकी मोहम्मद अली एक्टिव असांखे जंहिं प्रोग्राम हूंदो आहे वठी हलंदा आहिनि पहिरियां असां नालो ॾेई छॾींदा आहिनि माना यकीन रखंदा आहिनि त हे करे सघंदा परफॉर्म ठीकु आहे ज़बरदस्त अच्छा हाणे मोहम्मद सकी सां बि थोरो ॻाल्हायूं मोहम्मद सकी तव्हां ॿुधायो स्कूल जी कहिड़ी ॻाल्हि जेका वधीक सुठी लॻंदी आहे स्कूल जी इहा वॾी ॻाल्हि सही लॻंदी आहे त असांजो भरोसो कंदा आहिनि त हीअ पढ़ी सघंदा ऐं ॿी ॻाल्हि स्कूल असांजो हर शइ में अॻियां रहंदो आहे स्कूल जी इहो अगरि पूरे हैदराबाद में असां नालो खणूं त कासमाबाद असांजो स्कूल तमामु मशहूरु आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा टीचर्स कुझु मख़सूस टाइम हूंदो आहे जंहिंमें प्रैक्टिस कराईंदा आहिनि ऐं पोइ वरी तव्हां परफॉर्म कंदा आहियो त ॾाढो सुठो परफॉर्म कंदा आहियो ईअं हूंदो न सर आहे मुंहिंजो सर अब्दुल गफ़ार भलाई नालो आहे सर जो अच्छा सर मशहूरु शख़्सियत आहे त उहे मूंखां पढ़ाईंदा आहिनि सर फिरोज़ लगारी वग़ैरह मां पहिरियां जो ॿुधंदा आहिनि जेके माना करेक्शन लफ़्ज़नि वग़ैरह जो छा साईं जी तव्हांखे ॿोली जी ख़बर आहे त माना क़दीम ॿोली आहे त हुन में लफ़्ज़ जीअं हेॾे होॾे न थियनि
उहे मूंखे ॿुधाईंदा आहिनि वरी वधीक अबू असांखे प्रैक्टिस कराए पोइ वरी असां परफॉर्म वाओ जी वाओ, ज़बरदस्त। तव्हांखे त मतिलबु टीचर्स बि एॾा सुठा मिलिया आहिनि ऐं बाबा साईं अव्हांखे तव्हांजा बाबा साईं प्रैक्टिस बि कराइनि था त अव्हां सुठो निभायो आहे अॼु। अच्छा, हाणे असां ब्रेक जी तरफ़ वधूं था, पोइ वरी कंटिन्यू कयूं था। न्यूज़ ब्रेक आहे नाज़रीन। प्रोग्राम में भरपूर सहकार मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जो ऐं गाला बिस्किट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। ऐं न्यूज़ ब्रेक ॿुधूं था, वरी वापसि अचूं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में। सुबुह बहिराण प्रोग्राम सां डॉन टी ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं टोकन वसीले अव्हां खटे सघो था 1 लख रुपयो। हीअ सुनहरी मौक़ो 60 ॾींहंनि जे अंदरि तव्हां हासिलु करे सघो था। ऐं गाला बिस्किट्स जो बि सहकार मौजूदु आहे। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते रूटीन कुझु इन तरह हूंदी आहे त ॿार स्कूल खां थोरो जल्दी वापसि ईंदा आहिनि ऐं जेको माहौल घर जो हूंदो आहे, ॾिसो हूअं बि त असां जेको आहे सो ॿार खे डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कंदा आहियूं। हिन तरह जो जॾहिं माहौल ॿार जे साम्हूं ईंदो आहे त पोइ यकीनन उहा पिणु हुनजी लर्निंग हूंदी आहे। ख़ूबसूरत ॿार जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त उहो फॉलो कंदो आहे, उहो ॿुधल ऐं ॿुधायल ॻाल्हियुनि ते अमल न करे सघंदो आहे, पर हा जेको हुनजे अॻियां परफॉर्म थी रहियो हूंदो आहे, जेको हुनजे अॻियां आस पास में शयूं जहिड़े तरीक़े सां जहिड़े अंदाज़ सां थी रहियूं हूंदियूं आहिनि त हुन ते अमल ज़रूरु कंदो आहे। सो यस जी, अव्हांजा ॿार आहिनि ऐं अव्हां उन्हनि जो वधीक उन्हनि ते तवजह ॾी सघो था, उन्हनि खे वधीक वक़्तु ॾेई सघो था जेको उन्हनि जो हक़ु आहे ऐं जंहिंजी हिन वक़्त में उन्हनि खे घुर्ज पिणु आहे त जीअं इन फ्यूचर हू कुझु सुठे तरीक़े सां परफॉर्म करे सघनि, कुझु सुठे तरीक़े सां हिन समाज में कॉन्ट्रीब्यूशन करे सघनि। मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी जॾहिं बि मुंहिंजे प्रोग्राम में ॿई नंढड़ा ईंदा आहिनि त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त ॿार चयो बि थो आहे न, इहो सिंपल हिकिड़ो मिसाल बि ॾिनो वेंदो आहे त जंहिं थांव में पाणी खे विझिबो आहे त उहा शक़ल अख़्तियार कंदो आहे। सो यकीनन ॿार जो हिन तरह मिसाल हूंदो आहे, जहिड़ी हुनजी तरबियत हूंदी आहे त पोइ उहो प्रेज़ेंट पंहिंजी फैमिली खे हुन तरह कंदो आहे। अच्छा जी, दुरेशवार असां सां गॾु मौजूदु आहे। दुरेशवार जमील खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। और जी बिस्मिल्लाह कीजिए। सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। जानो दिल तुम पर फिदा ए दो जहाँ के ताजदार। मैं अकेला और मसाइल जिंदगी के बेशुमार। मैं अकेला और मसाइल जिंदगी के बेशुमार। आप ही कुछ कीजिए ना ए शहे आली वकार। आप ही कुछ कीजिए ना ए शहे आली वकार। गुंबदे ख़िज़रा के जलवे और वो
आती है बहुत रमज़ान तैबा की बहार, याद आती है बहुत रमज़ान तैबा की बहार। या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को, या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को। कौन है जो के सुने तेरे सिवा मेरी पुकार, कौन है जो के सुने तेरे सिवा मेरी पुकार। हाल पर मेरे करम की एक नजर फरमाइए, हाल पर मेरे करम की एक नजर फरमाइए। दिल मेरा गमगीन है ए गम ज़दों के गम गुसार, दिल मेरा गमगीन है ए गम ज़दों के गम गुसार। जा रहा है काफिला तैबा नगर रोता हुआ, जा रहा है काफिला तैबा नगर रोता हुआ। मैं रहा जाता हूँ तन्हा ए हबीबे किरदिगार, मैं रहा जाता हूँ तन्हा ए हबीबे किरदिगार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, जानो दिल तुम पर फिदा ए दो जहाँ के ताजदार। सुभान अल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम ऐं मुंहिंजे लाइ फेवरेट कलाम बेहद ख़ूबसूरत। जंहिं जंहिं बि ॻायो आहे, जंहिं जंहिं बि कलाम पढ़ियो आहे, हमेशह ख़ूबसूरत तरीक़े सां उन निभायो आहे। ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु चवणु दुरुस्त रहंदी त जॾहिं जॾहिं बि नातिया कलाम खे पढ़ियो वेंदो आहे त रब पाक जे तरफ़ खां हिकिड़ो सुरूर आवाज़ में ज़रूरु पैदा थिए थो, ऐं डेफिनेटली पोइ प्रैक्टिस मैटर ज़रूरु कंदी आहे। दुरेशवार जो आवाज़ ॾाढो खूबसूरत है। दुरेशवार, मैं पूछना चाहूँगी आपसे, कब से आप पढ़ रही हैं? माशाल्लाह से आवाज़ उस तरह से खूबसूरती बता रही है कि अच्छी प्रैक्टिस है आपकी। मैंने कोई प्रैक्टिस नहीं की है वैसे, अल्हम्दुलिल्लाह मैं 7-8 साल से टीवी चैनल्स पे आती जाती हूँ, और मेरी कोई टीचर भी नहीं है, ना मैंने कहीं से क्लासेस ली हैं। अच्छा। मेरी टीचर से मेरी मदर हैं, वो मुझे टीच करती हैं कि मैं कहाँ सही पढ़ रही हूँ, कहाँ गलत पढ़ रही हूँ। अच्छा। मैं जब भी पढ़ती हूँ तो वो मुझे बताती हैं कि नहीं या दुरेशवर, यहाँ आपकी आवाज़ थोड़ी सी कम है, यहाँ थोड़ा टेम्पो ज़्यादा हो गया, यहाँ कम हो गया, तो वही मुझे टीच करती हैं। बाकी ना ही मैंने किसी अकेडमी से टीच किया है और ना ही मैंने कोई क्लासेस ली हैं इसकी। अच्छा, वैसे अल्हम्दुलिल्लाह गॉड गिफ्टेड है। माशाल्लाह जी माशाल्लाह। वैसे आजकल तो हम मोबाइल से भी हेल्प ले रहे होते हैं ना, और अच्छा सुनने से ज़रूर आवाज़ अच्छी हो जाती है। साथ में प्रैक्टिस मींस आप पढ़ती रहती हैं तो वो प्रैक्टिस ही हुई।
दृश्यवर स्टडी का पूछना चाहूँगी, क्या स्टडी कर रही हैं? स्टडी मेरा अल्हम्दुलिल्लाह ADS कंप्लीट हो गया कॉलेज से, और मैं यूनिवर्सिटी में हूँ. मेरा फर्स्ट ईयर यूनिवर्सिटी का भी कंप्लीट हो चुका है. माशाल्लाह माशाल्लाह. क्या फील्ड है आपकी? मेरी फील्ड है डेटा साइंस की. डेटा साइंस कहाँ से कर रही हैं? IT से रिलेटेड है, गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद. अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह. मतलब ये फील्ड तो काफ़ी बड़ी फील्ड है और ह्यूज फील्ड इसको हम कह सकते हैं ना जी. कितना आप सीख पाई हैं डेटा साइंस? काफ़ी सीखा है. मेरे भी एग्जाम्स भी चल रहे हैं फाइनल के मेरे. आज मेरा फर्स्ट पेपर है यूनिवर्सिटी में. जी, मेरा जैसे आफ्टरनून में है तो इसलिए मैं सुबह यहाँ आ गई. अब अगर मेरा शुरुआत अच्छी की है, हम कह सकते हैं कि पेपर भी अच्छा होगा. बहुत अच्छा होगा, क्योंकि मैंने यहाँ आना था. अगर मेरी मॉर्निंग में होती शिफ्ट तो शायद मैं नहीं आती आज, क्योंकि मेरा फर्स्ट पेपर था. लेकिन मेरी मॉर्निंग है, मेरी आफ्टरनून की शिफ्ट है. ओके जी, ओके दृश्यवर, ऑल द बेस्ट. इंशाल्लाह पेपर अच्छा जाएगा आपका. ऐं जी मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी तरफ़ अॻियां वधणु चाहियूं था. मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी वटि हिन वक़्तु छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदो? हाँ, गुलाम नबी मैसर साहब जी नात. बिल्कुल बिल्कुल, बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. मूंखे बत तो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. मूंखे बत तो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. जे मूं बेगुनाहनि में कसर कान छॾिया, साईं तो बि त परदे जी पचर कान छॾिया. जे मूं बेगुनाहनि में कसर कान छॾिया, साईं तो बि त परदे जी पचर कान छॾिया. ईअं ॿियो को मुशफ़क़ ऐं मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. मूंखे बत तो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. दरवेश त दरबार में वेठा थी विकाणा, भला कंहिंजे पवन पेश निंदण काइन माणा. दरवेश त दरबार में वेठा थी विकाणा, भला कंहिंजे पवन पेश निंदण काइन माणा. पका त पहिरीं खोड़ मगर प्यार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. मूंखे बत तो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. ओ गुलाम नबी गैर जी ॻाल्हियुनि खे फिटो कर, महबूब जी सारा सां वेठो वात मिठो कर. ओ गुलाम नबी गैर जी ॻाल्हियुनि खे फिटो कर, महबूब जी सारा सां वेठो वात मिठो कर. कंहिंखे बि ये दर तक आज़ार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. मूंखे बत तो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बत मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो. सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत कलाम. ऐं यस मोहम्मद अली, पूरो ॾींहुं कीअं स्केड्यूल कीअं हूंदो आहे, ऐं स्पेशली फ्राइडे ते तव्हां अक्सर ईंदा रहंदा आहियो, त फ्राइडे जो भला टाइम टेबल कीअं हूंदो आहे, स्कूल घर ऐं जेको ट्यूशन और इंस्टीट्यूट जिथे बि वञो था असांखे ॿुधाइजो. जी, सुबुह जो असां सवेर उथंदा आहियूं त निमाज़ वग़ैरह पढ़ी, जी पोइ तव्हांखे जीअं ॿुधायो रियाज़ चइबो आहे सिंधी में, प्रैक्टिस करे
पोइ स्कूल वेंदा आहियूं. अॼु असांजी छो त पेपर शुरू थियणा आहिनि त अॼु सेशन जी असांजी छुटी हुई हायर स्कूल जी. इन जे करे असां हिते आयासीं. त पोइ स्कूल खां जीअं ऑफ थींदो आहे घर वेंदा आहियूं विंजी करे. पोइ वरी निमाज़ पढ़णु वेंदा आहियूं. निमाज़ पढ़ी अची लंच कंदा आहियूं. पोइ झटि आरामु कंदा आहियूं. पोइ वरी शाम जो फिज़िकल जे ज़रूरी आहे फिज़िकल एक्सरसाइज सम्झो रांदि रूंद उहा करे बसि. पोइ राति जो टाइम थी वञे थोरी प्रैक्टिस करे सुम्ही पवंदा आहियूं. ज़बरदस्त. हाउ यू आर इंटरेस्टेड इन लैंग्वेज, इंग्लिश लैंग्वेज जी जेकॾहिं ॻाल्हि कजे फ्लुएंसी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, मूं ॿुधो आहे त तव्हां सुठी प्रैक्टिस कयो पिया. इंग्लिश जी 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 छो त अॻिते हली करे हाणे जेको मां अची आहियां हायर स्कूल में हाणे ई वॾी क्लास आहे. जी अॻिते हली करे वधीक इंग्लिश ॻाल्हायां. सो आई टीच इंग्लिश. ओके. मतिलबु पर्टिकुलर क्लासिस वठंदा आहियो या स्कूल में ई अलॻि सां क्लास? नो नो बसि स्कूल में टीचर्स आहिनि पोइ उन्हनि सां इंग्लिश ॻाल्हाईंदो आहे त पोइ मुंहिंजी बि थोरी प्रैक्टिस थी वेंदी आहे. अच्छा ज़बरदस्त. ऐं मोहम्मद अली सखी ॿई हिकिड़ी सेक्शन में आहियो, हिकिड़ी क्लास में आहियो? जी जी सेक्शन बायोलॉजी में ॿई आहियूं. पोइ अॻिते हली पोइ अॻिते अला मालिक आहे इंशाल्लाह. ज़बरदस्त ज़बरदस्त. मतिलबु अॻियां जी सुठी प्लानिंग आहे तव्हांजी. ओके. ऐं हिन नात जे सिलसिले खे बि अॻियां वधाइणो आहे. ज़बरदस्त. हाणे सखी सां थोरी सखी सां बि कचहरी कयूं न. सखी तव्हां मूंखे लॻे थो थोरो घटि ॻाल्हाईंदा आहियो. अली वधीक ॻाल्हाईंदो आहे. घर में ईअं हूंदो आहे या इहो वरी किसो उबतो हूंदो आहे? किसो बसि ईअं हूंदो आहे. अली भाउ वॾो आहे इन जे करे वधीक ॻाल्हाईंदो आहे. अच्छा माना अली जी घणी हलंदी आहे? जी जी. ऐं लॻो तव्हां वॾा था, इहो भला छा आहे? मतिलबु मां हमेशह ईअं सम्झंदी आहियां त सखी वॾो आहे. इहो बसि मां हेल्दी आहियां. अली भाउ थोरो वरी थोरो मतिलबु फ़र्क़ु महसूसु थिए थो. बाक़ी आहियो त सफ़ा हिकु जहिड़ा. हींअर थोरी ख़बर पवंदी आहे त मतिलबु अली कहिड़ो आहे सखी कहिड़ो आहे. मां स्टार्टिंग में ईंदी हुअमि त मूंखे ख़बर न पवंदी, मां मुंझी पवंदी हुअमि. अच्छा अम्मी कॾहिं मुंझी आहे? ईअं फील थियो आहे कॾहिं अम्मी मुंझी पई हुजे? अम्मी कॾहिं मुंहिंजी ईंदी आहे जॾहिं सफ़ा माना वधीक हिकु जहिड़ा थियूं. जी अॼु भला थोरो मतिलबु ड्रेसिंग में कलर चेंज आहे. बिल्कुलु हिकु जहिड़ा पाईंदा हूंदा न अम्मी बि मुंझी पवंदी हूंदी. ओके जी ज़बरदस्त. ऐं सखी अली नाला बि ॾाढा मतिलबु मैच ज़बरदस्त नाला बि आहिनि तव्हांजा, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी. अच्छा जी असां ब्रेक जी तरफ़ वधूं था. नंढिड़ो ब्रेक आहे पोइ वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान खे जी कंटिन्यू कयूं था. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी. ऐं जी सुबुह मेहरान प्रोग्राम सां डॉन टी ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे. डॉन टी जो तव्हां पैक वठो ऐं अव्हां लखपति बणिजी सघो था. इहो चवणु आहे डॉन टी ठाहिण वारनि जो. ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट्स जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला. अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं जुमे जे ॾिहाड़े जे हवाले सां ई असां प्रोग्राम खे कंडक्ट करियूं पिया. दुरेशवार मूंसां गॾु मौजूदु आहे. सो घणो टाइम नथा वठूं, दुरेशवार खे टाइम ॾियूं था ऐं असां नातिया कलाम ॿुधंदासीं. जी बिस्मिल्लाह कीजिए. मौला मौला मेरे मौला मौला मेरे मौला मौला हो करम मेरे मौला करम 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 हो करम तुझसे फरियाद करते हैं हम तेरे मोहताज बंदे हैं हम मेरे मौला करम हो करम मेरे मौला करम हो करम मेरे मौला करम हो करम ये ज़मीं और ये आसमां तेरे कब्ज़े में है दो जहां सब पे तू ही तो है मेहरबान हम तेरे दर से जाए कहाँ सबकी सुनता है तू ही सदा तू ही रखता है सबका भरम मेरे मौला करम हो करम
میرے مولا کرم ہو کرم، بے کسوں کو سہارا ملے، ڈوبتوں کو کنارہ ملے، سر سے طوفان پل میں ٹلے، جو تیرا ایک اشارہ ملے، تو کرے جو مہربانیاں، تو کرے جو مہربانیاں، دور ہو جائے ہر ایک غم، میرے مولا کرم ہو کرم، میرے مولا کرم ہو کرم، بھول بیٹھے ہیں تیرا کہا، تو نے قرآن میں جو لکھا، آج ہے در بدر اس طرح، کوئی بکھرے لڑی جس طرح، دیکھ کر ہم کو بہرے شاہ، ہم نے خود پہ کیے ہیں ستم، میرے مولا کرم ہو کرم، میرے مولا کرم ہو کرم، ہم کے رنجوروں بے حال ہیں، ہم کے مجبوروں بے حال ہیں، اپنے دامن میں مولا مولا، اپنے دامن میں آنسو ہیں بس، پاک کر دے ہمارے نفس، ذکر تیرا جہاں بھی کرے، ذکر تیرا جہاں بھی کرے، ایک پل میں یہ آنکھیں ہوں نم، میرے مولا کرم ہو کرم، میرے مولا کرم ہو کرم، جائیں تو کہاں جائیں تیرا چھوڑ کے در مولا، تسکین کہاں پائیں تیرا چھوڑ کے در مولا، تیرا سایہ دو جہانوں پہ ہے مولا، دامن کہاں پھیلائیں تیرے در کے سوا مولا، میرے مولا کرم ہو کرم، میرے مولا کرم ہو کرم، تجھ سے فریاد کرتے ہیں ہم، ہاں تیرے محتاج بندے ہیں ہم، میرے مولا کرم ہو کرم۔ سبحان اللہ، انتہائی خوبصورت کلام، انتہائی خوبصورت کلام، دھیمے لہجے سے آپ کا پڑھنا یقیناً دلوں کو سرور ضرور ملتا ہوگا سن کے، میں محسوس کر رہی ہوں وہ سکون۔ اور جی دڑیشوار، کیا اسکیجول ہوتا ہے فرائیڈے کا؟ فرائیڈے کا یہی ہوتا ہے، ویسے تو میں رات کا ہی روٹین ہے کہ میں رات کو سوتی ہوں، پھر تہجد کے وقت اٹھتی ہوں، تہجد وغیرہ پڑھتی ہوں، اس کے بعد پنج سورہ وغیرہ، قرآن شریف، اس کے بعد فجر کا ٹائم ہو جاتا ہے، پھر فجر کی نماز،
پھر صبح سو کے اٹھتی ہوں تو یونیورسٹی میری جیسے آفٹرنون کی ہے تو میری جو پوائنٹ آتی ہے وہ 12:30 تک آتی ہے. تو اس سے پہلے اٹھ کے مما کے ساتھ ہیلپ کرواتی ہوں ناشتے وغیرہ میں. ناشتہ وغیرہ سب کے لیے ریڈی ہو جاتا ہے, سب کا ناشتہ, میں بھی خود ناشتہ کر لیتی ہوں, پھر یونیورسٹی چلے جاتی ہوں, پھر شام کو وہاں سے آتی ہوں. پورا دن یونیورسٹی میں تقریباً گزر جاتا ہے. اس کے بعد جب شام کو گھر آتی ہوں تو گھر آنے کے بعد جو میرے اپنے خود کے حصے کے کام ہوتے ہیں وہ کرتی ہوں, اسٹڈی کرتی ہوں, اور پھر بس نماز وغیرہ سے فارغ ہو کے. زبردست, بہت اچھی روٹین ہے آپ کی تو. اور اتنا ریگولر اور پنچوالٹی کے ساتھ سب کام کرنا مشکل نہیں لگتا؟ نہیں, بالکل بھی نہیں. اور ماشاء اللہ سے میں بچپن سے اسے پڑھتی آ رہی ہوں, اور مجھے یہاں تک پہنچانے میں میری مدر کا بہت زیادہ ہاتھ ہے. انہوں نے مجھے ان کی جد و جہد نے, ان کی کوششوں نے, ان کی دعاؤں نے یہاں تک پہنچا دیا. اور ماشاء اللہ سے اسکول لائف سے بھی پڑھتی آ رہی ہوں نعتیں وغیرہ, تو جو بھی پروگرام ہوتا ہے کالج, یونیورسٹی یا اسکول میں, تو وہ مجھے پہلے سلیکٹ کر لیتے ہیں. مجھے پتہ بھی نہیں ہوتا ہے, میں اس دن اگر چھٹی بھی کی ہوتی ہے نا تو نیکسٹ ڈے مجھے بتاتے ہیں کہ آپ کو ہم نے سلیکٹ کر لیا تھا. فرینڈس کا میسج آ جاتا ہے. اگر میں کہتی بھی ہوں کہ مس میری آواز ابھی خراب ہے, موسم صحیح نہیں ہے, یا میں گھر کی محفلیں بھی کرتی ہوں, گھروں کی محفلیں بھی پڑھتی ہوں, تو میں بتاتی ہوں مس آواز خراب ہے, تو وہ کہتی نہیں, وہ آپ کا نام ہم پہلے لکھ چکے ہیں, کیونکہ انہیں پتہ ہے کہ میں لیتی ہوں, پارٹیسپیٹ کرتی ہوں. زبردست. اچھا دریشوار, اس کے علاوہ میں یہ پوچھنا چاہوں گی کہ یہ جو آپ کی فیلڈ ہے یہ آپ نے خود چوز کی ہے ڈیٹا سائنس, اور بس آپشن ملا کہ ہاں ڈیٹا سائنس, وائی ناٹ؟ ویسے تو مجھے جو ہے ماس کمیونیکیشن چاہیے تھا. اچھا جی, کیونکہ میری تھی کہ میں آگے جا کے جیسے اینکر وغیرہ کی فیلڈ میں چلے جاؤں گی, لیکن جیسے ماس کمیونیکیشن کا یہاں پہ تھا نہیں. میں نے سندھ میں بھی انٹری ٹیسٹ دیا تھا, لیکن وہاں پہ انٹری ٹیسٹ میں نے دینا تھا, مجھے انٹری ٹیسٹ دیا نہیں تھا, بٹ وہاں کی ڈیٹ نکل گئی تھی. پھر میں نے یہاں جی سی میں اپلائی کیا, تو یہاں میں ٹیسٹ میں پاس ہو گئی. اب یہاں پہ ابھی ڈپارٹمنٹس جو ہیں وہ کمپیوٹر سے زیادہ ریلیٹڈ ہیں, یہاں پہ ماس کمیونیکیشن ابھی نہیں ہے. بایولوجی وغیرہ ہے, سائنس ہے, اور باقی آئی ٹی سے ریلیٹڈ ہے. آپ کی فیلڈ بہت اچھی ہے, اور آپ ساتھ میں یہ کام بھی کر سکتی ہیں. there is no any restriction کہ آپ کے پاس جو ہے وہ پرٹیکولر ڈگری ہونی چاہیے. جی, ڈگری ویسے تو میں نے یہ ڈیٹا سائنس 4th پہ ڈالا تھا, لیکن یہ مجھے فرسٹ میں مل گیا. جی, میں نے فرسٹ میں نے انگلش ڈالا تھا, بی ایس انگلش 4 ایئر کا, بٹ وہ نہیں, یہ مل گیا مجھے. اوکے جی, زبردست. نہیں, بہت اچھی فیلڈ ہے, ڈیٹا سائنس کا فیوچر ہے, بھی اور بہت اسکوپ بھی ہے, بہت زیادہ اسکوپ ہے. اور چयो वञे थो त दुनिया जी जेका आहे न ईंदड़ वक़्त में जेके जंगियूं लॻंदियूं न, उहे इन बेस ते कोन हूंदियूं त कंहिंजी इकॉनमी वधीक आहे, कंहिं कंट्री जी डेटा वधीक आहे. डेटा खे वॾी हिन दौर में मिल्कियत करार ॾिनो वञे थो. सो यस, डेफिनेटली ॾाढी सुठी, ॾाढी ज़बरदस्त फील्ड आहे. फील्ड मां सम्झंदी आहियां सभु सुठियूं आहिनि, पर उन ते ग्रिप हुजणु ॾाढी ज़रूरी आहे. 4 out of 4 CGPN खे हमेशह पाण चवंदा आहियूं त ठीकु आहे, उहो डिग्री जे हद ताईं ठीकु आहे. 3 point something कुझु अव्हांजी CGP आहे त उहा बि तव्हां एलिजिबल हूंदा आहियो, किथे बि वञो त तव्हांखे वेलकम चवंदा आहिनि. बट द मेन थिंग इज़, जेका मेन शइ आहे उहा आहे तव्हांजी फील्ड ते ग्रिप. सो जंहिंजी जेतिरी ग्रिप आहे उनखे पाण ॾिसंदा आहियूं त केतिरो सुठे तरीक़े सां अॻियां वधनि था. ऐं मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी खां असां कुझु ॿुधी वठूं. जी, छा ॿुधाईंदव? असां मौला अली साईं जो क़सीदो ॿुधाईंदासीं. बिस्मिल्लाह. तुंहिंजो बि मौला अली, मुंहिंजो बि मौला, तुंहिंजो बि मौला अली, मुंहिंजो बि मौला. मौला कंदो कम सोला, यार हणो नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां. सीने में आ दिल, दिल में मौला अली आ, सीने में आ दिल, दिल में मौला अली आ. मौला अली दामाद नबी आ, मौला अली दामाद नबी आ. खत्म कई बी गोला, यार हण नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां. तुंहिंजो बि मौला अली, मुंहिंजो बि मौला, तुंहिंजो बि मौला अली, मुंहिंजो बि मौला. मौला कंदो कम सोला, यार हणो नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां, नारो दिल सां हणो, नारो दिल सां. प्यारे मुस्तफ़ा जी प्यारी ही हदीसा, प्यारे मुस्तफ़ा
मुस्तफा जी प्यारी ही हदीस जब कोई मुझे दरसारी सा जब कोई मुझे दरसारी सा वींदा दो जख्म में से टोलाए यार हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा अमीर अली साईं हक जो इमामा अमीर अली साईं हक जो इमामा जेको बि मौला अलीअ जो गुलामा जेको बि मौला अलीअ जो गुलामा ठाही जन्नत है उन लाए यार हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा तुझो भी मौला अली मुझो भी मौला तुझो भी मौला अली मुझो भी मौला मौला कंदो कम सोला यार हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा नारो दिल सा हणो नारो दिल सा सुभान अल्लाह जी माशाल्लाह ज़बरदस्त अवां सुठे तरीक़े सां ॾाढो पढ़ियो आहे ऐं असां वधंदासीं ब्रेक जी तरफ़ नंढिड़ो ब्रेक आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे नाज़रीन डॉन टी ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं डॉन टी तव्हां वठो टोकन वसीले लखपति मां वंडी सघो था ऐं जी गाला बिस्किट्स जो बि सहकार मौजूदु आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला नंढिड़ो ब्रेक आहे वरी कंटिन्यू कयां थी अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं असां वटि स्पॉन्सरशिप मौजूदु आहे डॉन टी ठाहिण वारनि जी ऐं गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट्स जो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ऐं लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि हेलो जी अस्सलाम वालेकुम तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया ख़ुदा ॾिनो छा तव्हां हैदराबाद मां ॻाल्हायो पिया जी जी ठीकु आहे महिरबानी तव्हांजी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो थैंक यू ऐं जी अॼु जुमे जे ॾींहं ते त जेतिरो ॻाल्हाइजे उहो उन इस्लामिक पर्सपेक्टिव सां त घटि ई आहे अच्छा असां वटि थींदो ईअं आहे त असां जेको आहे सो जुमे जो ॾींहुं हूंदो आहे त स्टेटस बि उहो हूंदो आहे ऐं जुमे जो ॾींहुं हूंदो आहे त पोइ ड्रेसिंग स्टाइल बि असांजो उहो हूंदो आहे ऐं असां फील कराईंदा आहियूं त जुमो आहे पर उन खां अलावा हटी करे ॿिया ॾींहं ॾिसजनि त ॿियनि ॾींहंनि ते बि इबादत थिए थी हा जुमे जो ॾींहं जी अफ़सल ॻाल्हि आहे उन ॾींहं खे ईद मिसल चयो वञे थो ऐं इस्लामिक हवाले सां उनखे घणो मान ॾिनो वञे थो उनजा घणा सारा रीज़न्स आहिनि उन हवाले सां मां काफ़ी दफ़ा हिन प्रोग्राम में ॻाल्हायो आहे ऐं मां छा ॻाल्हाए सघां थी मां पंहिंजे प्रोग्राम में जॾहिं बि असां वटि मौलवी साहब मौजूदु हूंदा आहिनि मुफ़्ती साहब मौजूदु हूंदा आहिनि कारी साहब अचनि था त मां चाहींदी आहियां त उहे ॻाल्हाइनि ऐं सुठे तरीक़े सां मूंखे गाइड करे सघनि हा चंद शयूं जेके पाण सभु करे सघूं था दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वञे फजर निमाज़ खां वठी ऐं सिज लथे ताईं जेको वक़्तु आहे उन में कसरत सां दुरूद पाक पढ़ियो वञे चयो वञे थो त जुमे जे ॾींहं में हिकु अहिड़ी बहल ज़रूरु अचे थी जंहिं वक़्तु तव्हांजी दुआ क़ाबिले क़बूल आहे मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त टाइम इलाही वॾो आहे कहिड़ी महल थी सघे थी सो असां वटि मुफ़्ती साहब काफ़ी दफ़ा आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फेसिस तव्हां जे आॾो इंट्रोड्यूस असां कराया आहिनि पोइ हुन में कारी साहब बि हूंदा आहिनि हाफ़िज़ क़ुरान मौजूदु हूंदा आहिनि सो मूं हिकु दफ़ो इहो सुवालु कयो हुयो त उहा माना का महल अहिड़ी जंहिं ते मतिलबु फोकस्ड इंसानु हुजे त चयो वञे थो त सुबुह जो जेको फजर जो वक़्तु थिए थो न सुबुह त ख़ैर बाद में आहे पर फजर जे वक़्त में उहा महल ज़रूरु आहे या सिज लथे वारी जेका महल थिए थी उहा महल दुआउनि खे क़बूल करण जी महल करार ॾिनो वेंदो आहे काफ़ी हदीस वग़ैरह में इन ॻाल्हियुनि जी निशानी थियल आहे उन खां अलावा ॿिपहरीअ जी जेका निमाज़ थींदी आहे ऐं बाजमायत जेका निमाज़ थींदी आहे उहो वक़्तु बि उन वक़्त जी बि शाहिदी ॾिनी वई आहे त उन वक़्त में बि दुआ क़बूल थिए थी ऐं दुआ जो डायरेक्ट कॉन्टेक्ट
रब पाक सां आहे, अलाह तबारक व ताला सां आहे. सो अलाह पाक त दिलनि जा बि राज़ रब ॼाणे थो, दिलनि जो रब मालिक आहे. सो यस, सुठो कंदा कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी में जॾहिं सुठो इंसानु पंहिंजे लाइ चाहे थो त फर्स्ट स्टेप हूंदो आहे, मां सम्झां थी रब पाक बि इहो ई चाहींदो आहे. ऐं कर्मा प्रोसेस जेको हूंदो आहे न उहो बि इहो हूंदो आहे त तव्हां ॿियनि सां सुठो कयो था त यकीननि अव्हां सां बि ज़रूरु सुठो थिए थो. ऐं हूअं ॿुधंदा आहियूं त सब्र जो फल मिठो हूंदो आहे. सो जेकॾहिं थोरो सब्र आहे त हुनखे बि करणु खपे. अच्छा जी, असां अॻियां वधूं था. दुरेशवार मौजूदु आहे, दुरेशवार जमील जंहिंजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे. सो दुरेशवार में आपसे नातिया कलाम सुनना चाहूंगी. पढ़ूंगी। जी बिस्मिल्लाह. हाँ, दोनों तरफ ही वो इक्वालिटी हो ना. जी बिस्मिल्लाह. हम वो नहीं जो हर रोज़ अपना मुर्शिद बदलते हैं, हम वो नहीं जो हर रोज़ अपना मुर्शिद बदलते हैं. अल्हम्दुलिल्लाह खाकर अली का कहते हैं हम तो, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. फरमा गए हैं नबी मेरी जान अली, मेरी जान अली, मेरी जान अली. हर एक हलाली का है कुले ईमाली, हर एक मुनाफिक का दिल जला कर कहते हैं हम तो, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. हैदर के होते हुए डर किस बात का, डर किस बात का, डर किस बात का. मौला अली आसरा सारी कायनात का, सब अर्श फर्श जिन्नो मलाइक कहते हैं हम तो, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं. या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. नामे अली आज तो लेना है जोर से, लेना है जोर से, लेना है जोर से. दुश्मन जो हैदर का है वो सुने गौर से, जिसके खुदा है लेकिन अली ही देते हैं हमको, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. मौला अली की विला जिस दिल में नहीं, जिस दिल में नहीं, जिस दिल में नहीं. गाजी वो कोई भी हो कुछ लगता नहीं, हम जिसका खाते हैं उसका गा कर कहते हैं हम तो, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं, या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं. टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं, टुकड़ों पे पलते हैं तेरे टुकड़ों पे पलते हैं. या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं.
ہم وہ نہیں جو ہر روز اپنا مرشد بدلتے ہیں. ہم وہ نہیں جو ہر روز اپنا مرشد بدلتے ہیں. الحمدللہ خاکر علی کا کہتے ہیں ہم تو یا علی یا علی تیرے ٹکڑوں پہ پلتے ہیں. یا علی یا علی تیرے ٹکڑوں پہ پلتے ہیں. زبردست. سبحان اللہ ماشاء اللہ جی ماشاء اللہ. خوبصورت हिकिड़ी सिलेक्शन ऐं खूबसूरत अंदाज़, खूबसूरत आवाज़, नो डाउट. दुरेशवार ॾाढो सुठो निभायो है अॼु जे प्रोग्राम में. दुरेशवार बहुत अच्छा लगा आप आई, और खूबसूरत आवाज़, धीमी आवाज़, धीमा लहजा और प्यारी सी खुद दुरेशवार, बहुत अच्छा लगा मुझे. ऐं मोहम्मद सखी, मोहम्मद अली, आई एम वेरी मच थैंकफुल टू बोथ ऑफ यू. हमेशह ईंदा आहियो ऐं सुठी हिकिड़ी प्रैक्टिस सां ईंदा आहियो. मूंखे हमेशह ॾाढो सुठो लॻंदो आहे. ईअं ई महिनत कंदा रहो, ईअं ई अॻियां वधंदा रहो. खोड़ सारियूं तरक़ियूं, खोड़ सारियूं कामयाबियूं ऐं कामरानियूं तव्हांजा क़दम चुमनि. ऐं जी नाज़रीन, स्टार्टिंग में जेको मूं टॉपिक जंहिं ते ॻाल्हायो हुयो, असांजी पंहिंजी ज़ात. सो यस, असांजी पंहिंजी ज़ात, उन खां पाण परे हटी वेंदा आहियूं. सेल्फ केयर, असांजी जेके बि नीड्स आहिनि, कॾहिं कॾहिं उन खां बि पाण परे हटी वेंदा आहियूं. हिकु रूटीन में जॾहिं पाण हलंदा आहियूं त उन में डिफरेंट एक्टिविटीज़ खे इन्वॉल्व करे उनखे इंट्रस्टिंग करणु, इहा शइ असांखां विसरी वेंदी आहे. असांखां विसरी वेंदो आहे त असांजी पंहिंजी ज़ात छा आहे. सो थोरो टाइम कढी पंहिंजो पाण खे बि ॾियणु, मां सम्झां थी, लाज़िम करार आहे असांजी पंहिंजी ज़ात ते. सो यस, वक़्त जूं घड़ियूं हाणे मूंखे बिल्कुलु बि इजाज़त कोन पियो ॾियनि. अव्हां खां मां इजाज़त वठंदसि. पंहिंजी दुआउनि में मूंखे भरपूर यादि कजो ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ज़रूरु यादि कजो. अव्हां फ़ोन कॉल्स कंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे. तव्हां पंहिंजा कमेंट्स ज़रूरु असांखे ॾिजो. ऐं फेसबुक ते पेज मौजूदु आहे, मेहरान टीवी एंटरटेनमेंट. सो हुन ते सेगमेंट्स ईंदा, तव्हां ज़रूरु उते बि ॾिसी सघो था. एंड यस, पूरे प्रोग्राम सां जी भरपूर सहकार मौजूदु रहियो आहे. डॉन टी ठाहिण वारनि जो ऐं डॉन टी ठाहिण वारनि जो चवणु आहे त तव्हां पैक वठो, टोकन वसीले तव्हां 1 लख बि खटे सघो था. ऐं हीउ जेको मौक़ियो आहे, सुनहरी मौक़ियो, 60 ॾींहंनि जे अंदरि तव्हां इनखे हासिलु करे सघो था. पूरे प्रोग्राम सां जी भरपूर सहकार गाला बिस्किट्स जो बि रहियो. गाला बिस्किट जेको ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु थियल बहितरीनु ज़ाइके वारो बिस्किट जंहिंखे चयो वञे थो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला. सो यस, पंहिंजी दौन में भरपूर रखिजो यादि. मूंखे ॾिजो इजाज़त. अल्लाह निगहबान. वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां जे लाइ तोहफ़े तौरु आउं छॾींदी वेंदसि. ऐं मोहम्मद सखी ऐं मोहम्मद अली जो ख़ूबसूरत आवाज़ हूंदो. जी बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. हाले दिल किसको सुनाए, आपके होते हुए. हाले दिल किसको सुनाए, आपके होते हुए. हाले दिल किसको सुनाए, आपके होते हुए. क्यों किसी के दर पे जाएं, आपके होते हुए. हाले दिल किसको सुनाए, आपके होते हुए. मैं गुलाम मुस्तफा हूँ, ये मेरी पहचान है. मैं गुलाम मुस्तफा हूँ, ये मेरी पहचान है. गम क्यों मेरे पास आए, आपके होते हुए.
किस को सुनाएं, आप के होते हुए अपना जीना अपना मरना बस इसी चौखट पे है, अपना जीना अपना मरना बस इसी चौखट पे है, अब कहाँ सरकार जाएं, आपके होते हुए हाल दिल किसको सुनाएं, आपके होते हुए कह रहा है आपका रब अल्तफ़ीहिम, आपसे कह रहा है आपका रब अल्तफ़ीहिम, आपसे क्यों इन्हें दूं मैं सजाएं, आपके होते हुए हाल दिल किसको सुनाएं, आपके होते